अखड़िन तुंहिंजिन कैद कयो मिठा आहे मुंह। अखड़िन तुंहिंजिन कैद कयो मिठा आहे मुंह। मुंहिंजो आहीं तूं साहिब चवे हिन मुल्क में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो? उम्मीद कयां थी त तव्हां सभु ठीक ठाक हूंदा, सुरनि जियां ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारींदा हूंदा। सभाबड़ो तव्हां सभिनी खे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम सुर संगीत में भलीकार चवे थी। ही ख़ूबसूरत प्रोग्राम सुरनि जो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ टीवी ते। ऐं आवाज़ टीवी जी दुनिया सुरनि जी जेका दुनिया सजाई आहे उन में कोशिश हूंदी आहे त असीं हर कंहिंखे मौक़ो ॾियूं, उन्हनि माण्हुनि खे बि जॻह ॾियूं, उन्हनि माण्हुनि खे बि मौक़ो ॾियूं जिन जे लाइ को बि दर हिन वक़्त ताईं नाहे खुलियो। सो आवाज़ टीवी जे सुर संगीत जो प्लेटफॉर्म तव्हां सभिनी लाइ आहे। अगरि तव्हां में आहे टैलेंट, अगरि तव्हां वटि आहे सुरीली आवाज़, त अचो ऐं पंहिंजी क़िस्मत आज़मायो। सिर्फ़ु हिकिड़ी कॉल डायरेक्टर मुरीद ॼामड़ो खे कंदा ऐं उहे तव्हांखे मौक़ो ॾींदा हिन हसीन प्रोग्राम हसीन शाम में हिसो थियण जो। सो अचो ऐं पंहिंजो टैलेंट आज़मायो, पंहिंजी क़िस्मत आज़मायो। सो सुरनि जी दुनिया जी ॻाल्हि जॾहिं कजे त खोड़ सारा मोतीअ दाणा, खोड़ सारा आवाज़ असांजे विच में हूंदा आहिनि। हर शाम असीं चवंदा आहियूं त का न का सुरीली आवाज़ पाण बि ॿुधूं त तव्हांखे बि ॿुधायूं। दुनिया भरी पई आहे अहिड़नि फ़नकारनि सां, अहिड़नि शाइरनि सां जिन खे ॿुधणु सभु चाहिनि, पर कुझु इंसान लिकी पवंदा आहिनि। भले उन्हनि में टैलेंट हुजे थो, हू पंहिंजे टैलेंट खे या शौक़ खे कॾहिं न कॾहिं किथे न किथे स्किप करे छॾींदा आहिनि, छॾे ॾींदा आहिनि। पर सुर संगीत प्रोग्राम उन्हनि माण्हुनि खे बि ॻोल्हे ईंदो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अॼु असीं हिकिड़ी अहिड़ी फ़नकारा खे सुर संगीत जे प्लेटफॉर्म ते दावत ॾिनी आहे जेके किथे लिकल हुयूं, किथे साइड थी वियूं हुयूं ऐं असीं वञी उन्हनि खे ॻोल्हे लधोसीं ऐं अची हिन मंच ते विहारियोसीं त जीअं तव्हां बि उन्हनि जी सुरीली आवाज़ ॿुधो ऐं असीं बि ॿुधूं। सिंगर अॼु असां वटि मौजूदु आहिनि आरफा न्याज़ साहिबा। अस्सलाम वालेकुम आरफा साहिबा, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। भला किथे लिकल हुयो? लिकियल हुयासीं त तव्हां ॻोल्हे आयो न लिकूं आहे त किथां ॻोल्हियो आहे? बिल्कुलु, इहा आवाज़ टीवी जी टीम आहे जेके जंहिं तव्हांखे ॻोल्हे लधो आहे ऐं हिते सुर वॾी संगीत महिरबानी में आवाज़ टीवी जी पूरी टीम जी। त हाणे तव्हां असांखे शुरूआत में को गानो ॿुधायो त उन सां बसि पोइ माहौल मचे ऐं वरी अॻियां वधूं। बिल्कुलु बिल्कुलु मां ॿुधायां। ओ दुनिया दम गुज़रिया न प्यारा परे थी, ओ दुनिया दम गुज़रिया न प्यारा परे थी। सिवा तुझे सुना, सिवा तुझे सुना, सिवा तुझे सुना न साहित सरे थी, ओ साहित सरे थी। दुनिया दम गुज़रिया न प्यारा परे थी, ओ दुनिया दम गुज़रिया न प्यारा परे थी। ओ जुदा यार जानी गुज़ारण ॾुखियो आ,
बेहतरीन कलाम आरफा न्याज़, तव्हांजी आवाज़ माशाल्लाह तमामु बहितरीन आहे। भला घणा सूफ़ी कलाम ॻाइणु पसंदि कंदियूं आहियो या थोड़ा शौक़ चंचल जेके गाना हुजनि? न, माहौल जे हिसाब सां ॾिसंदा आहियूं। अगरि सूफ़ी ॿुधण वारा आहिनि त सूफ़ी ॿुधाईंदा आहियूं। सही आहे, तव्हां सां कचहरियूं बि थींदियूं, तव्हांजा गीत बि ॿुधबा। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾा न वञिजो, सुर संगीत जे ख़ूबसूरत प्रोग्राम जारी आहे। जानीड़े मुंजा मिठुड़े जानी रुसी न वञ तूं मूंखा, जानीड़े मुंजा मिठुड़े जानी रुसी न वञ तूं मूंखा, हथ थी बता पेरे थी पवा रुसी न वञ तूं मूंखा, हथ थी बता पेरे थी पवा रुसी न वञ तूं मूंखा, जानीड़े मुंजा मिठुड़े जानी रुसी न वञ तूं मूंखा, जानीड़े मुंजा मिठुड़े जानी रुसी न वञ तूं मूंखा। जानी रे मुंहिंजा मिठड़ जानी रुसी न वञ तूं
साहिबा, वाह बेहतरीन कलाम आहे। ये तमाम महफ़िल झुमाए छॾी आहे। दिल न तो करे त ब्रेक वठूं, हिकिड़ो ॿियो बि सॉन्ग थी वञे त उन खां पोइ ब्रेक वठिजे, छो त हाणे एॾो सुठो गानो ॿुधो आहे, गीत ॿुधो आहे त दिल तो करे त हिकिड़ो ॿियो बि दिल थी करे हिकिड़ो ॿियो बि गीत ॿुधजे। भी आई अंदर में बाहर खिल खिल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि हो। भी आई अंदर में बाहर खिल खिल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल। जियो कूड़ी मोहब्बत मिठियूं ॻाल्हियूं, प्यार जताई तई पल पल। हा कूड़ी मोहब्बत मिठियूं ॻाल्हियूं। जियो कूड़ी मोहब्बत मिठियूं ॻाल्हियूं, प्यार जताई तई पल पल। अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल। ये गॾु खाई पी गिलाऊं कंदई, से माण्हू तई सफ़ा बेनसिल। हा गॾु खाई पी गिलाऊं कंदई, गॾु खाई पी गिलाऊं कंदई, से माण्हू तई सफ़ा बेनसिल। अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल। जियो अनवर अब्बासी तोखां घणो घटि, तूं राणो ऐं मामू मले। हा अनवर अब्बासी तोखां घणो घटि। अनवर अब्बासी तोखां घणो घटि, तूं राणो ऐं मामू मले। अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, अहिड़े माण्हुनि सां न तूं मिलजुल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल, मुनाफिक माण्हू ॾाढा आहिनि। हा भी आई अंदर में बाहर खिल खिल, मुनाफिक माण्हू
बेहतरीन शायरी आरफा साहिबा, भला शायरीअ जी सिलेक्शन कीअं कंदियूं आहियो? छा कोई शायर अची तव्हांखे पाण पेश करे अगरि त ही मुंहिंजी शायरी आहे, छो त अॼुकल्ह जेका वल्गैरिटी शायरी हले पई ऐं हिक ॿिए खे तंज़ कनि था माण्हू, ॻाल्हाइनि था, इहो नथा ॾिसनि त असीं ही शायरी कीअं था सिलेक्ट कयूं या वरी असीं आवाम ताईं छा पहुचायूं पिया? छा चवंदियूं तव्हां? बिल्कुलु तव्हां सही था चओ। शाइरी हर ज़ाहिर ॻाल्हि आहे, असांजी फील्ड अहिड़ी आहे, असांखे हर क़िस्म जो माण्हू मिलंदो। इहे शाइरनि में बि आहे, को अवामी शाइरी ॾींदो आहे, को सूफ़ी शाइरी ॾींदो आहे, पर इहा जेका शाइरी आहे न अक्सर करे असां रिजेक्ट करे छॾींदा आहियूं, जेका जंहिंमें लफ़्ज़ अहिड़ा हुजनि, वर्गत शाइरी आहे उन जे हिसाब सां। बाक़ी सूफ़ी आहे, सदाबहार गीत आहिनि, माशाल्लाह ही मौसीक़ी त दुनिया खुटणी आहे। बिल्कुलु सही उस्ताद सभु माशाल्लाह वेठा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे बि उन्हनि खे वधीक ॼाण हूंदी, पर मां इहो चवंदमि त जेके लफ़्ज़ आहिनि सुठा सुहिणा चूंडे करे खणो। बिल्कुलु शाइरी तमामु माना रखे थी। इन खां सवाइ त शाइर फ़नकार आहे ई न, शाइर खां सवाइ ईअं त आहे, शाइर बिना अधूरो आहे। जीअं असांजी पूरी टीम आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे कंहिं बि शइ में महिनत आहे न, कहिड़ो बि कमु हुजे सही ॻाल्हि महिनत आहे। भला घर मां फरमाइश थींदी आहे, कॾहिं शादी थिए, कंहिंजी को काज हुजे त उते तव्हां खां फरमाइश थींदी आहे त असांखे आरफा साहिबा थोरो कुझु ॿुधाए छॾियो? हा ॾिसो, पंहिंजनि में जेके बि शादियूं, को बि अहिड़ा ख़ुशी कुझु बि हूंदो आहे त उन में असांखे ई दावत ॾींदा आहिनि त तव्हां अचो, असांजी पंहिंजी फ़नकारा वेठी आहे, कोशिशि कंदा आहियूं त तव्हां असांजी बि पंहिंजी फ़नकार आहियो। हाणे असांखे छा ॿुधाए रहियो आहियो? बिल्कुलु तव्हांजी हाणे बि ॿुधायो कोई गीत। हाणे सिंध ते तमामु सुठो गीत आहे जी, सिंधड़ी मुंहिंजी अमर तो सां नातो शाल निभायां, मुंहिंजी पसंदि जो गीत आहे जी। सिंध समूरी सोन, सिंध सॼी सुरहाण, सिंध भिटाई है घोट जी, सिंध भिटाई है सां, मौज भरो मेहरान सदा वहे सिंध में, सिंधड़ी मुंहिंजी अमर तो सां नातो शाल निभाया, सिंधड़ी मुंहिंजी साइण तो सां नातो शाल निभाया, नातो शाल निभाया, नातो शाल निभाया, अला झोलीअ चंद झुलाया, अला झोलीअ चंद झुलाया, सिंधड़ी मुंहिंजी अमर तो सां नातो शाल निभाया, सिंधड़ी मुंहिंजी साइण तो सां नातो शाल निभाया।
आरफा साहिबा, वाह, तव्हां छा ख़ूबसूरत कलाम। दिलि नथो करे त असीं ब्रेक वठूं, पर असांखे ब्रेक बि वठणी आहे। सो असीं हिते ई मौजूदु आहियूं। आरफा साहिबा बि असां सां गॾु ई मौजूदु आहे सुर संगीत जे प्रोग्राम में। वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो, सो वरी वापसि था अचूं। अगेन वेलकम बैक इन सुर संगीत। ही ख़ूबसूरत प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ टीवी ते। आरफा साहिबा, हाणे असांखे छा ॿुधाए रहियूं आहियो? मैडम आपदा परवीन जो तमामु सुठो गीत आहे, जी, तेरे इश्क नचाया। वाह वाह। तेरे इश्क नचाया करके थैया थैया छेती आवी वे, छेती आवी वे तबीबा, नहीं तो मैं मर गया। छेती आवी वे तबीबा, नहीं तो मैं मर गया। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके थैया थैया छेती आवी वे, छेती आवी वे तबीबा, नहीं तो मैं मर गया। छेती आवी वे तबीबा, नहीं तो मैं मर गया। छेती आवी वे, छेती आवी वे, छेती आवी वे तबीबा, नहीं तो मैं मर गया। छेती आवी वे तबीबा, नहीं तो मैं मर गया। वाह, बेहतरीन बेहतरीन कलाम। आरफा साहिबा,
कॾहिं ईअं दिलि कंदो आहे तव्हांजो त मूंसां बि कोई गॾु जुगलबंदी करे या तव्हां कंहिंसां जुगलबंदी कयो? जीअं मैडम आबदा परवीन जो तव्हां हिकिड़ो कलाम ॿुधायो आहे, कॾहिं तव्हांजी दिलि कई त मूंसां आबदा परवीन साहिबा बि गॾु वेहनि ऐं मां उन्हनि सां ॻायां? बिल्कुलु, इहा मुंहिंजी बचपन खां ख़्वाहिश आहे। अच्छा। पर अॼु ॾींहं ताईं मैडम आबदा परवीन सां मुंहिंजी मुलाक़ात कोन थी आहे। जी। ऐं उम्मीदुनि ते दुनिया क़ाइमु आहे। मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त मैडम आबदा परवीन जो मां किथे ॿुधां त मां उते वञा। वाह वाह, ॾाढी ख़्वाहिश आहे मुंहिंजी। बिल्कुलु हूंदी आहे ऐं हर कंहिंजी दिलि कंदी आहे त असीं वॾे खां वॾे फ़नकार खे बि ॿुधूं, उन्हनि खे फॉलो बि कयूं। भला तव्हां कंहिंखे फॉलो कंदियूं आहियो? जी, मैडम सनम मारवी। बहितरीनु बहितरीनु। ऐं रियाज़ जो छा तव्हांजो पीरियड आहे? छा रियाज़ कंदियूं आहियो रोज़ या उनखे छॾे ॾिनो आहे तव्हां? सच ॿुधायांव त रियाज़ वग़ैरह कोन कंदी आहियां। अच्छा। बसि चयोमांव त अलाह हलाए पियो, हिननि उस्तादनि जूं दुआऊं आहिनि जेको हाल आहे। ऐं इलाही सारियूं कमियूं कोताहियूं हूंदियूं बि सही, ॾिसंदड़नि खे सभिनि खे मां इहो चवंदमि त का ग़लती किथे थी वई हुजे त माफ़ु कजो। छो जो जीअं उस्ताद ॿुधायो त हीउ जेको समुंड आहे जी, ऐं हिन में जेतिरो अंदरि माण्हू वेंदो ओतिरो अञा अंदरि ईंदो, सिखण जे लाइ मिलंदो। सो मां इहो ई चवंदमि त बसि रियाज़ करणु खपे हालांकि, पर मुंहिंजो ई शौक़ु आहे, मां शौक़ में ॻाईंदी आहियां। सही। तव्हांजी दुआऊं हुजनि। सही। अरफा नियाज़ साहिबा, तव्हांजी महिरबानी, तव्हां आवाज़ टीवी खे टाइम ॾिनो। उमेदु कयां थी त तव्हांखे बि सुठो लॻो हूंदो अॼु अची करे ऐं आवाज़ सभिनी ताईं पहुचाए करे। तमामु बिल्कुलु सुठो लॻो ऐं अहिड़ो प्रोग्राम तव्हां सां मुलाक़ात आवाज़ टीवी ते ईंदा रहंदा आहियूं, पर हे जेका महफ़िल तव्हां मचाई आहे ईअं ई हमेशह मां चवां थी महफ़िल जी रौनक लॻी रहे ऐं हमेशह ईअं ई तव्हां माण्हुनि खे सुठा सुठा फ़नकार कलाम ॿुधाईंदा रहो। अरफा साहिबा, कोई मैसेज ॾियणु चाहियो अॼोके नौजवाननि खे पंहिंजे तरफ़ां, छा चवंदियूं? मैसेज त काफ़ी ॾियण जे लाइ आहिनि, पर मां इहो चवंदमि हीउ जेको नफ़्सा नफ़्सी जो जेको दौरु आहे कंहिंसां सड़णु पचणु छॾे ॾियो। सभु को ॾिसो न, तव्हां आहियो, मां आहियां, इहो नथा थी सघूं। मां चाहींदसि त मां सभा थिया न थी सघंदमि जी, पर इहो आहे त मतिलबु जियो और जीने दो। सभिनि खे जीअण जो हक़ आहे। कंहिंजे विच में मामलनि में इंटरफेयर न कयो। जेतिरो थी सघे पंहिंजो पाण ते फोकस कयो, पंहिंजनि बचनि ते कयो, पंहिंजे घर खे टाइम ॾियो। वाह वाह, बहितरीनु मैसेज। ऐं उमेदु कयूं था त ॿीहर बि तव्हां ईंदा आवाज़ टीवी जे सॾ ते, जॾहिं तव्हां घुराईंदो असां हलाईंदासीं। ठीकु आहे, इंशाल्लाह जल्द अज जल्द तव्हांखे ॿीहर दावत ॾींदासीं। तव्हांजी हिकु भेरो ॿीहर महिरबानी, पर वेंदे वेंदे तव्हां खां असीं कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। सो तव्हांजे टीम जी सभिनी जी महिरबानी, तव्हां असां सां साथ ॾिनो, तव्हां पंहिंजे फ़नकार सां साथ ॾिनो। नाज़रीन, उमेदु कयां थी त जेको प्रोग्राम बि तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। ज़िंदगी रही साह रहियो त ॿीहर हिन ई प्लेटफॉर्म यानी कि सुर संगीत जे प्लेटफॉर्म ते मिलंदासीं। तेसि ताईं ॾींदा सभु आबड़ो खे इजाज़त, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु आहे। हाणे वेंदे वेंदे आरफा नियाज़ जो आख़िरी कलाम ॿुधंदासीं। जी, तूं खोल दरियो दिल जो, चाहत थी अचण चाहे, सिक मुंहिंजी सदा तुंहिंजे मन में थी रहण चाहे। तूं खोल दरियो दिल जो, चाहत थी अचण चाहे, सिक मुंहिंजी तुंहिंजे मन में थी रहण चाहे, सिक मुंहिंजी सदा तुंहिंजे मन में थी रहण चाहे।
में थी रहण चाहे सिक मुंहिंजी सदा तुंहिंजे मन में थी रहण चाहे। ओ दुनिया दम गुज़रिया